वेलकम बैक नाज़रीन। नाम ख़बर खां क्या गई ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। आम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। आम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पहुची वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर आहे अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पहुची वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर आहे अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर आहे नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि पहुची वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। इस्लामाबाद में अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ पहुची वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पहुची वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अहम ख़बर आहे अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त 26 आइनी तरमीम जी वफ़ाक़ी काबीना मंज़ूरी ॾींदी। 26 आइनी तरमीम मंज़ूर करण लाइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। जॾहिं त वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। आम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी। ज़रिए जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर करण लाइ तरमीमुनि जी मंज़ूरी ॾींदी। आम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ पहुची वियो आहे।
अहम ख़बर खां नासिन नवां के आगाही ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे लाइ पहुची वियो आहे। वफ़ाक़ी काबीना 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾींदी।